अवां खे आगाह कई पिया। सिंध हाई कोर्ट में कराची यूनिवर्सिटी के खंबे गुम कयल शाखे की बाज़ाबी लाइ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान अदालत में SHO अज़ीज़ भट्टी के पेश न थियण ते अदालत पारां सख़्त काबड़ जो इज़हार कयो पियो। अदालत SHO अज़ीज़ भट्टी के ईंदड़ ॿुधणी ते हर सूरत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। अवां खे आगाह कई पिया। SSP ओभर SHO अज़ीज़ भट्टी के ईंदड़ ॿुधणी ते अदालत में पेश करे अदालत पारां हुकुम ॾिनो वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इसाक सरकी। जी इसाक, इन ॿुधणी बाबति आगाह कजो। बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में कराची यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जी बाजियाबी जे हवाले सां दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान अदालत पारां पुछियो वियो आहे त जेको SHO अज़ीज़ भट्टी आहे उहो किथे आहे। जॾहिं त SHO अज़ीज़ भट्टी जे पेश न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अदालत जो चवणु आहे त SHO अज़ीज़ भट्टी हर सूरत में ईंदड़ ॿुधणी ते पेश थिए। अदालत पारां चयो वियो आहे त ईंदड़ ॿुधणी ते SSP बि ऐं जेको SHO गॾु अदालत में पेश थियनि। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त जेके कानून लागू कंदड़ इदारा उन्हनि पारां जेके 8 शागिर्द हुआ उन्हनि खे यकमाल कयो वियो, जंहिंमें 7 जेके शागिर्द हुआ उन्हनि खे रिहा कयो वियो आहे। जॾहिं त हिकिड़ो जेको शागिर्द आहे जंहिंजो नालो हनीफ़ आहे उहो अञा ताईं बाज़ियाब न थियो आहे। जॾहिं त वकील जो चवणु आहे त जेको अदालत खे ॿुधायो त जेको तालिब इल्म आहे उनखे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए वञे। अदालत पारां चयो आहे त ईंदड़ ॿुधणी ते जेको आहे शागिर्द आहे उनखे बाज़ियाब कराए। जेकी केस जी वकील ॿुधणी आहे उहा 14 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी ठीक है, मेहरबानी अवां जी इसाक आगाह करण लाइ।